अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सरारी शहर में जमाली बिरादरी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग सरारी जे अॻवाननि पारां फ़कीर मोब ख़ान जमाली जे गिरफ़्तारी ख़िलाफ़ जमाली पंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक मियांदाद खान जमाली, सज्जाद हुसैन जमाली, मीर अता मोहम्मद जमाली, MSF सदर अली मोहम्मद जमाली, MSF जनरल सेक्रेटरी तैयब अली कीरियो, गुल हसन कीरियो ऐं ॿियनि चयो त ज़िला शहीद बेनज़ीराबाद ऐं खडर थाणे जे पुलिस मुस्लिम लीग फंक्शनल अॻवान फ़कीर मोब ख़ान जमाली जे ॻोठ ते बिना जवाज़ चढ़ाई करे घर अंदर दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल करे वॾी नाजाइज़ी कई आहे। जे तरफ़ां जमाली बिरादो हुर जमायत जे तरफ़ां असां जेकी रैली कढी एहतिजाज कयो आहे फ़कीर मोब जे लाइ। जेके फ़कीर मोब ते हिननि कूड़ा केस लॻाया आहिनि, जेके असांजे बाअहल ख़िलाफ़ आहिनि, जेके हुननि जे मथां न अहिड़ा केस कूड़ा लॻाया आहिनि दहशतगर्दी वारा, छाजे करे असांखे हू जॾहिं मंशियात बंदि कराई आहे हिन हुकूमत खे न वणियो आहे, SHA खडर थाणे वारे खे इहो ॻाल्हि न वणी आहे, SP खे न वणी आहे, छो जो SP भताखोर आहे, भता वठे थो, इन जे लाइ करे SHA खे ऐं SP खे इहा ॻाल्हि न वणी आहे। जेके फ़कीर पंहिंजे इलाइक़े में मंशियात बंदि कराई आहे, ॾोह बंदि कराया आहिनि, इहे SHA खे न पिया वणनि ऐं न मुख़ालिफ़ धुर खे वणनि पिया। जेके असांजे बेगुनाह असांजे मोतबर मोज़िज़ शख़्स जे मथां जमाली क़ौम जे ते हिननि टिको ॾिनो आहे त ही मोब फ़कीर जे मथां फ़कीर मोब जे ॻोठ में पुलिस घरनि ते चढ़ाई कई आहे, असां हुनजी मज़म्मत कयूं था ऐं इन जे करे असां IG सिंध, RPO हैदराबाद, DIG नवाब शाह ऐं हिन जो वज़ीर आला मुरादी शाह खां अपील था कयूं, सिंध हाई कोर्ट खां अपील था कयूं हिन केस जी इंक्वायरी कई वञे। छाजे करे ही असां ते एतिरो असांजे जमायत जे मौजूद शख़्स जे मथां ही पुलिस आई आहे ऐं अरेस्ट करण जे लाइ थियो आहे। जॾहिं हू आया आहिनि त पाण फ़कीर पेश थियो आहे, उन ते वरी हिननि कूड़ो ड्रामो ठाहियो आहे त असां ते फायरिंग कई अथनि। असीं हुर जमायत असीं इहो IG खां सिंध हुकूमत खां वज़ीर आज़म खां पाक फ़ौज खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे ही 60-70 मोबाइलूं जेके ॾींहं जो राति जो ॻोठनि खे घेरो थियूं कनि ऐं ख़ौफ़ जो माहौल पैदा थियूं कनि, इहो ख़तमु कयो वञे। ऐं तव्हां पाण मीडिया वारा शाहिद हूंदा त मोब ख़ान जेको 15-20 ॾींहं इन खां अॻु में ऐलान कयो पंहिंजे ॻोठ में शराब जा इहे जेके ड्रम आहे उहा मनीशात ख़तमु कराई ऐं उन ते ऐलान कयो त को बि हिते मनीशात न हलाईंदो। उहा SP खे ॻाल्हि न वणी, हिननि कूड़ा केस करे ऐं हिन खे गिरफ़्तार कयो आहे। SHO खडर मिली करे हिन खे ऐं बदनाम पिया कनि। हीउ मोब ख़ान फ़कीर जेको आहे फ़ैसिला कंदड़ आहे ऐं ग़रीबनि जो साथारी आहे ऐं हिन खे रुगो कूड़नि केस में फासायो वञे। असीं पाक फ़ौज खां मुतालबो था कयूं त जमायत खे पर अमन जमायत आहे, हिन खे पर अमन रहणु ॾिनो वञे, न त असीं कोर्ट में बि वेंदासीं, हर प्रेस क्लब ते वेंदासीं ऐं असीं पंहिंजो इंसाफ़ था घुरूं ऐं मोब ख़ान खे आज़ादु कयो वञे। ये एहतिजाज कयो आहे फ़कीर मोब ख़ान जमाली लाइ। उहो असांजो मोदीद माण्हू आहे, उहो असांजो मोदीद माण्हू आहे, छो जो त जेको आहे सो ज़िले नवाब शाह जी ऐं जेको आहे खडर SHO जेको आहे सो हुनजे घर जे मथां चढ़ाई करे 70-80 मोबाइलूं वठी वियो कायो। उन खां बावजूद में हुन फ़कीर मोब जमाली खे चयो त तूं गिरफ़्तारी ॾे। फ़कीर चयो त न, मां गिरफ़्तारी कोन ॾींदोसां, मां आज अचां थो जेको आहे सकरंड अचां थो, पेश थियां थो। ऐं बेगुनाह बेदो असां जमाली बिरादर तरफ़ सां हरू भरा जेको आहे सो इहो थिए पियो। छाजे करे, छो कहिड़ो ॾोह कयो आहे असां साईं जेको आहे सो मुरादली शाह खां ऐं जेको आहे सो चीफ जस्टिस खां असां इंसाफ़ था अपील था कयूं त असांखे इंसाफ़ कयो, असां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां धरणो वरी एहतिजाज वरी नोसी कंदा हणंदासीं। महिरबानी। फंक्शन लीग आहे, उन जे करे सियासी इंतकामी कार्रवाई कयूं। हू अमीर आहे, हुर मुजाहिद जो आहे फ़र्द। उन खां पोइ बॉर्डर ते वञण वारा हर ॻाल्हि हुर जमायत हर जॻह ते पाकिस्तान जी हिफ़ाज़त कंदी आहे। उन हुर जमायत खे पीपल्स पार्टी जेका बि आहे उहो इंतकामी कार्रवाई कयो। SHO राशि खे हटायो वञे। SSP नवाब शाह तनवीर तुनियो हुनजे SHO जे चवण ते उन ते कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। सिर्फ़ु इंतकामी कार्रवायूं ऐं फंक्शन लीग जा साइन बोर्डनि खे जेको हटायो आहे उन जे करे असां सभु कुझु करे सघंदासीं। सिंध में एहतिजाज जारी रहंदो, पूरी सिंध पाकिस्तान में एहतिजाज जारी रहंदो। जे असांजो इंसाफ़ न थियो त असां पाण खे बाहियूं ॾींदा। मोब फ़कीर खे आज़ादु कराइनि। हुननि वधीक चयो त पुलिस सियासी वंगार वांदे असांजे महबूब अॻवान ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि वस वारनि खे अपील कंदे चिता ॾिनो त जल्द खां जल्द फ़कीर मोब ख़ान जमाली ते दाख़िल कयल कूड़नि केसनि जी जांच कराए खेसि आज़ादु कयो वञे, जे न त ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतिजाजनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।